वसीम, तू एतिरो ख़ामोश छो आहीं? ना ये का ख़ास ॻाल्हि न। ऑफिस में वधीक कम हो छा? हाँ यही समझी वठ। वसीम, तू मुंहिंजी उन निजी ॻाल्हि जे करे नाराज़ आहीं? कहिड़ी ॻाल्हि? छाजे लाइ? वसीम, मूंखे ख़बर आहे कॾहिं कॾहिं मां अजीब ॻाल्हियूं कंदी आहियां, पर इन जो इहो मतिलबु हरगिज़ कोन्हे त जेको मां चवां सो कयां बि। ही सभु कुझु मां इन करे चवंदी आहियां जो मां तोसां बेहद प्यार कंदी आहियां ऐं मां तोखे कॾहिं विञाइण नथी चाहियां। बस मूंखे कॾहिं कॾहिं डपु थींदो आहे त किथे मां तोखे विञाए न छॾियां। अच्छा, हाणे पंहिंजो मूड ठीकु कर एंड आई एम सॉरी। मां नेक्स्ट टाइम ये कॾहिं बि कोन चवंदसि। आई स्वेयर। मां ठीकु आहियां। अच्छा वसीम, हाणे इहो ॿुधाए त तूं मामा ऐं पापा सां कॾहिं ॻाल्हाईंदे? छाजे लाइ? असां ॿिन्हिनि जी शादी जे लाइ असां हिक ॿिए खे बेहद पसंदि कंदा आहियूं। शादी? हाँ। पर एतिरी जल्दी छा आहे? असांखे मिले कुछ ॾींहं त थिया आहिनि। पर वसीम, असांखे कॾहिं न कॾहिं शादी त करणी आहे न। हाँ, शादी थी वेंदी, पर कुछ ॾींहं तरसी वञ, मतलब हाँ शादी करनी है, पर फिलहाल के बुधाए जाना। छो? इस मायरा, असां हिक ॿिए खे पसंद कयूं था, पर तुझा घर वारा, मुझे मतलब है तुझा घर वारा समझंदा न। छो जो वो मूंखे अञा चङी तरह सुञाणनि नथा। मां अगर अचानक हींअर उन्हनि सां रिश्ते जी ॻाल्हि कई त गड़बड़ थी वेंदी। बहितर इहो आहे त फिलहाल असां हिन रिश्ते खे राज़ में रखूं। मुनासिब वक्त अचण ते मां जब्बार साहब सां ॻाल्हाईंदुसि। तू समझी पई न मां छा पियो चवां? हाँ, मां समझां पई। खैर, जीअं तोखे बहितर लॻे, ऐं मां फिलहाल इन रिश्ते खे राज़ में रखंदसि। खान वसीम, खाए छो नथो? ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।